अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गौसपुर भर पासे मां मुबैना अगवा थियल 20 मुग़वी बाज़ियाब न थिया आहिनि। मुग़वी ईद ॾोहारनि जी क़ैद में गुज़ारींदा। पुलिस मुग़वियुनि जी बाज़ियाबी में नाकाम थी वई आहे। मुग़वियुनि जे घरनि में सोग छायल आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गौसपुर भर पासे मां मुबैना अगवा थियल 20 मुग़वी बाज़ियाब न थिया आहिनि। मुग़वी ईद ॾोहारनि जे क़ैद में गुज़ारींदा। पुलिस मुग़वियुनि जी बाज़ियाबी में नाकाम थी वई आहे।